अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा चुवे अदा बाबा लग ठहरा बियो खुशा तबीयत सही आ। शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी मेहरबानी आ। अदा है कि मैं गाल समझ में नथी अचे। अदा जरूर तू मखा पुछ मां तो बुधाया थो। अदा पेरी गाल इहा है बाहर पाणा को थोड़ी थोड़ी गाल ते नाराज छो थी वई कबे काई बिरादरियों रिश्ता टोरे वणंदा आखिर गाल छाए। दा पेरी गाल या त असा पेंजी पगलाए औरतन ते रखिया ए औरतन जे इशारे ते हलूं था। ये मर्दन जो दीन धर्म औरत थी वई आहे। तू जे करे पेंजे भाग चंदे तुजी माई गैर मर्द सा फोन ते गलाए थी हु पेंजी माई के काशी न कदो रांदो तोखा नाराज थी विलो तोका बिरादरी बनी वेंदो है तोखे दिसण भी पसंद न कदो। असा एड़े मर्द के कौम जो सरबराह कयूं था जे में गैरत जो नालो ही नहीं। असा उनके अच्छा कपड़ा दिसूंदा ऐं उनके थोरो पैसो दिसूंदा ऐं हुन जी बाहर हले थी। एड़ो मर्द जो ज़ाल के इशारन ते हले तो यो कौम जो बेड़ो घर को कदो यो छा कदो। अदा तो इन दौर में बेगैरत ऐं गैरत तो की नजर तो अचे। दौर में गैरत आरो तो अकेलो नजर ईंदो ऐं उन सां कंहिंजी भी बिरादरी न हूंदी। गैरत माण्हू न चाहिंदो त मां गैरत वारे जे टोले में हुजां। असां अखियुनि सां ॾिसंदासीं हिन में अदुल न आहे इंसाफ़ न आहे ऐं ना हक़ थो करे पोइ बि असां हुनजी पैरवी कंदासीं। ईअं सम्झ तूं यज़ीद जी पैरवी कई तूं पंहिंजो सरबराह उनखे कर जंहिंमें नबी साईं जे दीन जो तरीक़ो हुजे। असां अॼुकल्ह पंहिंजो वॾो चोर ज़ानी ऐं शराबी बणाए छॾियो आहे जंहिंखे पंहिंजे नंगनि ते गैरत नथी अचे। असां हुनखे पंहिंजो वॾो कीअं था बणायूं। अदा इन दौर में बेगैरत ऐं ज़ालिम जी थी हले शरीफ़ माण्हू जी त काई भी इज़त नाहे। अदा चवंदा आहिनि जेकॾहिं नंढो ख़राब थिए त दांह वॾे खे ॾिजे जेकॾहिं वॾो ख़राब थिए त दांह आख़िर कंहिंखे ॾिजे। असदा शराफ़त हाराए वई इज़त वारे जो को भी वैल्यू नाहे। असदा कमीना सरबराह थिया बस दांह कंहिंखे ॾिजे। अल्लाह शल पंहिंजे महबूब जे सदके माफ़ करे दौर तमामु ख़राब हले थो। इज़त वारो माण्हू चवंदो इन खां अलाह साईं मूंखे मार त भलो आहे मां हीअ बेगैरत आई बर्दाश्त नथो करे सघां। अदा उथो त बस हाणे देर थी थिए हलूं घर। हल त हलूं हाणे। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों ये मुंहिंजी नसीहत तव्हांखे कीअं लॻी जेकॾहिं सुठी लॻी आहे त कमेंट में ज़रूर ॿुधाईंदा।